ही दरवाज़ो कॾहिं न बंदि थी वेंदो। थोरो ॿुधायो त हिन जो ज़िम्मेवार केरु आहे जेका एॾी वॾी तबाही थिए थी, इन जो ज़िम्मेवार केरु आहे? चीफ इंजीनियर आहे, इंजीनियर आहे, एसी आहे, सेक्रेटरी आहे या इरिगेशन मिनिस्टर आहे? न साईं, डिटर मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, हिन महिल असांजा पूरा मुकमल केनाल असांजा बंदि लॻा पिया आहिनि, उन जे लाइ असां तव्हांखे रुॻो ॿुधाए थो आहे केरु? न, इहो असांखे थोरो इन जा ॿुधायो, इहो सुवालु आहे असांजे आवाम जो तव्हां खां त इहा तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? सेक्रेटरी ज़िम्मेवार आहे, मिनिस्टर ज़िम्मेवार आहे या एसी ज़िम्मेवार आहे? हेॾी वॾी तबाही असांजी थी आहे, हिन महिल पाणी असांजो मुकमल तौरु बंदि आहे। इन जो सवाल जो जवाबु ॾियो, न त 3 ॾींहं खां पोइ हिते साॻी तव्हांजे बैराज ते धरणो हूंदो। हीअ सिंध सॼी गवाह अथव। इहो असांखे तव्हां हिन महिल तव्हां हेॾी वॾी साईं आबादगार पूरी सिंध परेशान आहे। असांजा लखे एकड़ जेका असांजो पोखायलो ॿिजारो आहे उहो सड़े थो, लखे फुटी जा एकड़ असांजा उहे सड़नि था, कमंद जा सड़नि था। पर मां अॼु अलन ऐलान चवां थो त हीअ असांजा इरिगेशन मिनिस्टर हुजे या हितां जा कामोरा हुजनि, मुल्क गैर एजेंसियुनि सां मिली करे हथ सां हिनखे ॼाणी वाणी हिन तबाह कयो आहे। तमामु कहिड़ी रिश्वत वरिती आहे, तॾहिं हीअ तबाह थियो आहे। हिननि जी ज़िम्मेवारी आहे, इहा ज़िम्मेवारी कोई खणण लाइ तयारु कोन्हे। असांजो इंजीनियर खणण लाइ तयारु कोन्हे, एसी खणण लाइ तयारु कोन्हे, चीफ खणण लाइ तयारु कोन्हे, सेक्रेटरी कोन्हे। तव्हां ॾिठो त मिनिस्टर या कोन खणण लाइ तयारु कोन्हे, त इहो ज़िम्मेवार केरु आहे? हीअ हेॾी वॾी बैराज आहे, पूरी सिंध जी हिन ते आबादी थी थिए, हिननि खे इहा ख़बर न त केरु आहे? छा हे मुल्क दुश्मन एजेंट सां गॾिजी करे सखर बैराज खे तबाह था कनि? हीअ प्री प्लानिंग आहे। हीअ असांजे सिंध जे मारूड़नि खे तबाह करण जो हिकिड़ो तरीक़ो हिननि अख़्तियार कयो आहे। अॻ में हिननि जेको हथरादू कणिक जे हवाले सां तबाह कयो, हिन वक़्तु हिननि बैराज खे जेको आहे सो हथरादू ॾिना अथऊं, हिन जा दरवाज़ा टोड़े हिन खे सिंध खे तबाह ऐं बर्बाद था कनि। इरिगेशन मिनिस्टर ऐं मां चवंदुमि सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो ऐं चीफ इंजीनियर जेको हितां जो आहे, टोटल अमलो ही मुल्क गैर एजेंसियुनि सां मिली करे सखर बैराज खे तबाह था कनि। इहो सुवाल आहे। मोहसिन अली काज़ी, मां पाण आबादगार अॻवान आहे। पूरी हितां जो जेको इरिगेशन डिपार्टमेंट आहे, इन्हनि हर माण्हू मूंखे हिते चङी तरह सुञाणे थो त मुंहिंजो इन्हनि को सुवाल जो जवाबु जे मूंखे नथो ॾिए त तव्हां हे तारीख़ गवाह हूंदी त हिते इहो ई धरणो पूरी सिंध जो हिन जे लाइ लॻंदो।